असां नापरकोट थाणे जी हद लंजोलाड़ो पुलिस चौकी वटि 20 खां मथे नामालूम हथियारबंदनि इंडस हाईवे ते चढ़ाई करे वज़ीरस्तान रहवासी ट्राला ड्राइवर इनायतुल्ला पठान ऐं क्लीनर नकीबुल्ला पठान खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थियण में कामयाब थी विया। इतला ते नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जे पेरे सां पोयां वियल आहे। ॿिए तरफ़ ट्रांसपोर्ट अमले तरफ़ां जावेद पठान फज़ल खान ऐं ॿियनि रोड ते गाॾियूं बीहारे रोड ते धरणो हुयो। मुज़ाहिरीन जावेद पठान फज़ल खान मतीउल्ला जान ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त राति देर सां अटकल 20 खां 25 हथियारबंदनि टिनि टालरनि खे ज़ोरी रोकण जी कोशिश कंदे मथनि सिधी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि टालरनि जा टायर बस्ट ऐं शीशा भॼी पिया। ॿिए तरफ़ हथियारबंद ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते ट्राला ड्राइवर ऐं क्लीनर खे अगवा करे 50,000 रुपया रोक रक़म फुरक करे फरार थी विया। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त जेसिताईं असांजे मोगियुनि खे बाज़ियाब न करायो वेंदो तेसिताईं रोड तां धरणो ख़तमु न कंदासीं। जॾहिं त नापरकोट पुलिस अटाला SHO अमीर अली शाह जी अॻुवाणी में वाक़े वारे वक़्तु राति देर खां हथियारबंदनि जे पोयां पेरे सां वियल आहे। SHO अमीर अली शाह JTN वेब न्यूज़ खे ॿुधायो त राति देर खां वठी हथियारबंदनि जे पोयां पेरे सां विया आहियूं। हुनजो वधीक चवणु हो त वाक़े में मुलविस जाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे मुविन खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। हर वक्त आगाह रहने लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो रात को जो वाक़या आया हुआ है इसमें जो बंदे लेकर गए और ये 3 गाड़ियों का गोली मारा हुआ है, सारों का ढेर पटा हुआ है। ये हमारी ज़िंदगी है, ये हमारी जो हुकूमत का ये हालात है कि जो अपने रोड को नहीं संभाल कर सकते तो हम क्या कर सकते हैं। इसमें हम ड्राइवर तो कुछ नहीं कर सकते। क्या नाम है बंदूक? अभी जो चौकी है तकरीबन ये 20 कदम आगे एक चौकी है, पीछे भी इस तरह है 20-25 कदम पीछे। ये बीच में जो गाड़ियों का चोर निकला है और डाकू गाड़ी को मारा हुआ है। ड्राइवर दो बंदे लेकर गया ड्राइवर। अभी पता नहीं वो कहते हैं कि पैसे मांग रहा है, क्या मांग रहा है। अभी हुकूमत कोई अभी तक कोई आया ही नहीं है। अभी रात को जो ना तकरीबन ये 1 बजे से खड़ा ये गाड़ी लगा हुआ है, अभी तक कोई आया ही नहीं है कि हुकूमत है या नहीं है इस रोड का। पता नहीं क्या वजह है। हम